नाज़रीन हैदराबाद में अवां खे अपडेट कंदालू तो कोरोना वगे वधीक 3 मरीज़ फौत थी विया 137 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। अहम ख़बर है अवां खे हैदराबाद में अपडेट कंदालू। हैदराबाद में कोरोना के हाकारी केसिस की शरह 12% रही है। सेहत खाते मूजिब कोरोना के फॉल केसिस जो अंग 2304 थी वियो है। कोरोना वगे फौतन जो अंग 342 थी वियो है। ब्रेकिंग न्यूज़ है अवां खे अपडेट कंदालू। हैदराबाद में कोरोना वगे वधीक 3 मरीज़ फौत थी विया आहिनि। 137 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। हैदराबाद में कोरोना के हाकारी केसिस की शरह 12% रही है। सेहत खाते मूजिब कोरोना के फॉल केसिस जो अंग 2304 थी वियो है। अवां खे अपडेट कंदालू। हैदराबाद में कोरोना के हाकारी केसिस की शरह 12% रही है। सेहत खाते मूजिब कोरोना वगे फौतन जो अंग 342 थी वियो है। ब्रेकिंग न्यूज़ है अवां खे अपडेट कंदालू। कोरोना वगे फौतन जो अंग 342 थी वियो है। 3 मरीज़ फौत थी विया आहिनि। इन सां वधीक तफ़सील वठंदासीं हैदराबाद में सीनियर रिपोर्टर इरफान अली बुगियो खां। जी इरफान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? हैदराबाद में कोरोना वगे 3 मरीज़ फौत थी विया आहिनि, जॾहिं त 137 कोरोना जा नवां केसिस साम्हूं अची विया आहिनि। सेहत खाते मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना के हाकारी केस की शरह 12% रही ऐं 137 नवां केसिस साम्हूं आया आहिनि, जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वगे वधीक 3 मरीज़ फौत थी विया, जंहिंखां पोइ फौतुनि जो जेको मजमूई तादाद है वो 342 थी विया है। जी ठीक है इरफान, वली मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।